माय लवली ब्रदर वदा वदा बियो त सयूं अवा में हिकड़ो कम आ जे कयो त बुधाया अबा हुकुम कर केड़ो कम आ किथे दरिया में टपे ॾियण जो इरादो तो कोन थई ऐं पोइ वरी मूंखे चवंदे त पोयां धिको ॾे ओ माय लवली ब्रदर इहो कम कोन्हे बस कुछ डोकड़ घुर्जन डोकड़ अबा मां किथां आणिया 50,000 मूं त तोखे उन ॾींहुं बि जवाब ॾिनो हो ॾिसी थो तुंहिंजा फसल बि कोन लथो आहे बाबा तूं त फ़क़ीरनि खां बि चढ़ी वियो आहे जेकॾहिं उन्हनि खे बि माण्हू चवंदा आहिनि त बाबा माफ़ कर उहे वीचारा बि चुप कयूं हलिया वेंदा आहिनि तूं अजीब माण्हू आहीं बाबा ओ माय लवली ब्रदर मूंखे 50,000 न बल्कि मूंखे 10,000 10,000 घुर्जनि अॼु जो अॼु भाई लाइ त 500 जो रसो खोड़ा हरू भरू 10,000 कंदे छा ओ माय लवली ब्रदर मूंखे ख़बर आहे तव्हां सुठा कॉमेडियन आहियो कॉमेडियन पर मूंखे अॼु जो अॼु कराची वञिणो आहे सो उन जे लाइ ओनली 10,000 10,000 घुर्जनि 10,000 अरे छोरा सही ॿुधाए कराची छो बि अॼु इहा अचानक तयारी कई थी छा ओ माय लवली ब्रदर को ज़माने जो कमु आहे इन जे लाइ इमरजेंसी में वञिणो थो पवे कमु आहे तूं अबा इहो त खोड़ो ई नथो लॻे जेकॾहिं ॿुधाईंदे त ठीकु न ॿुधाईंदे त तुंहिंजी मर्ज़ी ख़बर त अॻिते पोइ पइजी वेंदी न पुट माय लवली ब्रदर जॾहिं मुंहिंजो उहो कमु थी वेंदो न पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मां वॾे कम जो माण्हू आहियां ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे उन ॾींहुं 10,000 ॾियां पियो त वठी कोन पियो छोरा अॼु वरी चवीं थो त 10,000 ॾे त कराची वञा ॻाल्हि त ॿुध फिल्म कहिड़ी ठाही अथई ओ माय लवली ब्रदर हाणे 10,000 में वरी फिल्म ठहंदी ओ बाबा फिल्म ठाहिण जे लाइ किरोड़ घुर्जनि किरोड़ वॾो माल जेकॾहिं हुजे आ 1 किरोड़ त मां कराची न वञा इते ई पंहिंजे हिन ॻोठ ख़ूबसूरत ॻोठ में हिकिड़ी प्यारी प्यारी फिल्म ठाहियां ओ भूख बसर मूं मिड़ई ॻाल्हि कई ॿिले वांगुरु चिंबड़ी न वञ घर में पुराणी पेती में पैसा पिया अथई ओ चाचे वारी न अम्मा वारी पुराणी पेती ऐं जॾहिं वञो था खणी वञजांइ हा ओ माय लवली ब्रदर थैंक्स अव्हां जी वॾी महिरबानी जो अव्हां मुंहिंजो कमु कयो बसि बसि हाणे घणी चमचागिरी न कर मां सभु सम्झां थो तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे हाणे हल तकिड़ो त घर हलूं हिकु तो खिख हुते वेठी हूंदी असांखे ज़लील करणु थैंक यू माय लवली ब्रदर थैंक यू चाचा चाचा मूं अहिड़ी ज़हन में सलाह दिया जो तूं जॾहिं वाकई तूं चंडो आहे निभागो आहे ये हेड तव्हांजो वादो ख़राबु न माण्हू को सलाह थो ॾे करे ॿुधण लाइ तयार ई न आहे बाबा तूं बि खणी ॿुधी वठेसि न मता का कम जी ॻाल्हि कंदो हुजे 35 सालनि खां वठी कम जी ॻाल्हि न कई अथई अॼु वरी काॾो कंदो चाचा हिकिड़ी ॻाल्हि चवाए तो में टोकण जी पुराणी बीमारी आहे अञा ॻाल्हि को माण्हू करे ई कोन तूं अॻ में शुरू लॻो वेठो ईअं तरह थींदो आहे बस मुंडेल बस थोड़ो साह बि खण जेड़ी ॼाड़ी तो हणे न काते इते ई न साह निकिरी वञई पिणे खे न चजाए मुफ़्त जो मशवरो पड़ियास हणी ॻाल्हि जो कारो मुंहुं करे छॾी भला ॻाल्हि जो कारो मुंहुं कयो अथमि न तूं चो त कोन कयो अथमि न अरे हाणे ॻाल्हि कर भोगन में कुकड़ जे विठी जहिड़ी शिकिल न कंदो कर हाँ कर ॻाल्हि कहिड़ी सलाह सोची अथई हा ॿुधाए पहिरियां दिलि ते बेइज़ती करे वरी हाणे तो पुछे सॼो मूड ई ख़राबु करे उहा त कुदरती ख़राब अथई ॼाए ॼम खां हाणे खणी ॻाल्हि बि कर बाबो को तोखे कुहाड़ी कोन थो हणे त पोइ ॿुधो रेस राम बूटे खान वटि जाम पैसो आहे छो न माण्हू रेस राम बूटे खां फ़ाइदो वठे अरे रे ॻाल्हि त ॿुध पैसनि जे करे तूं रेस खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदे परणाईंदे रेस खे भला ॿुध पर जे करे तूं हुनखे परणाए बि त संग किथां आणींदे रेस राम बूटे खे करे कुती बि कोन ॾींदो तूं वरी पाण जे लाइ थो चई बाबा रेस खां हली था मदद करो चओ था बाबा असांजी मदद कर तो त अल्लाह जो गंजा कुझु असांखे टेक ॾे सहारो ॾे असां टेक कराए वञा तव्हांजा हुन खां ॾोकड़ घुरण ऐं रईस रामबूटे जो लठ में हथ विझण ऐं तव्हां जूं रड़ियूं सॼो ॻोठ ॿुधंदव जेसि ताईं उहो थकबो कोन तेसि ताईं कुटींदो रहंदव ऐं जे थकिजी बि वियो त ॾींदो डंडो कमदार जे हथ में त उहो तव्हांखे चङी तरह मार ॾे
त उहो बि तव्हांखे कुटींदो रहंदो ऐं उहो बि ईअं जीअं उठ पतण ते। न मां ज़रीना न, रईस रामबूटो शिकिल जो किनो आहे, बाक़ी दिलि जो भलो आहे दिलि। बाक़ी कमदार कायम कमु ख़राब करे सघे थो। माण्हू बढ़िया जांच करे कमदार जंहिंमें बनी ते वञे न, रेस अकेलो हुजे माण्हू देरी न करे, वञी पहिरें पवेस, पोइ काॾे वेंदो? नेठि त रहम खाई पैसा ॾेई विझंदो। तोखां कंहिं पुछो छो माण्हू पहिरें पैसे हाणे क्या सफ़ा मोगी माण्हू हुन सां सिधी ॻाल्हि करे त असां सफ़ा पोइ टेके लहूं। हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु कजांइ, उते भोग मज़ाक न कजांइ, मुंहुं सफ़ा ॿिन्ही जो ख़राबु हुजे ॼण कचियो थियल आहे। उहो त हूअं ई अथव, घणी महिनत जी का ज़रूरत कोन पवंदव, रुगो तव्हां उते पहुचो। अमां ॻाल्हि तो सोराना सही कई आहे, असांखे शिकिल ख़राब करण जी ज़रूरत ई न पवंदी। सो त असां आहियूं शिकिल जा ख़राब, कमु मन लॻो पियो आहे। बसि हाणे ताड़ कर रेस साबुणो खां केॾी महिल थो था करे हली छठा था कयूं। तूं हिन ॻाल्हि खां छुटे, इहो कमु मुंहिंजो आहे। अलाह करे बेइज्जती रुगो न थिएव तव्हां ॿिन्ही जी। उहा थींदसि, उहो बेइज्जतो त आहे न हूअं बि, बेइज्जती न लाइ छा कहिड़ी अहमियत थी रखे पई। हाँ हाँ अड़ो तावीज़ दिनो थई साईं चयो आ त हेडा तुजो ॾेर खीर सां तावीज़ गुट गुट कंदो ऐं होडा अंजी कुंवार भजंदी ईंदी। जीअं वज़ीर अखियूं बंद करे खोलींदो सामू हुनजी कुंवार बीठी हूंदी। सच बाजई मान्या त चट मंगणी पट बिहा। हाणे समझ त कम डोर ते थियल तई, हाणे फटाफट मुंहिंजो मुंहुं मिठो कराए। जे हाणे न कंदे त साईं वटि वञी कम ड्राइण वारो तावीज़ कराईंदी साईं। सोडा कोठे में कोठे मसलो को फैसलो ईंदो को तव्हां वटि। जॾहिं वरी माण्हू जे वटि तव्हांजे फ़ैसिले जी ख़बर पवंदी न साईं, अञा तव्हां वटि परे परे खां तव्हां वटि फ़ैसिला ईंदा। इहो सभु त ठीकु आहे, पर निभागा तूं कहिड़े पासे बीठो आहे, नज़र ई नथो अचे। और रेस बाबा हेॾा ॾिस हेॾा, मां हिन पासे बीठो आहियां। ठाहियो मूंखे ख़बर आहे, मां को अंधो थोरी आहियां। दुआ कर त को तकिड़ो मसइलो थिए ऐं मूं वटि फ़ैसिलो रखिजे। रेस बाबा ॿ ॾींहं ॾिसूं था, न त पोइ हथ सां मसइलो कबो ॿियो वरी छा। ओ हिते रखेसि, तूं बिल्कुलु सही आहीं कमदार। थी सघे हिन साल बि तूं पहिरियों नंबर अचे चमचा खोरी में। जो कमदार जेका हराम पई तो में आहे न, मां त कसम खणा थो अहिड़ी हराम पई कंहिं में थींदी कोन। बसि रेस अव्हांजी दुआ खपे, अव्हांजो हथ साथ हुजे, बाक़ी तव्हां मूं ते छॾिजो। दुआ जी ॻाल्हि न कर निभागा, मां पाण पीटियल आहियां। बाक़ी रही हथ साथ जी ॻाल्हि, तो मां तोसां गॾु आहियां। ऐं इहो बि ॿुधी छॾ, जंहिंसां बि मुंहिंजो हथ ऐं साथ गॾु हूंदो आहे न, उन जी पिछाड़ी ॾाढी गंदी थींदी आहे। रेसरा बूटा कान हेठि ॼारे थो, ईअं त न कर। अड़े हेॾे मां वरी कहिड़ो जिन आहे जो माखो ढिढे थो। जिन खां बि वधीक आयो, पर जिन बि तव्हांखे ढिजंदा हूंदा, पर तूं आहीं पहिरें नंबर जो।
कोन थो चवां तूं भले कुझु बि न चओ, मां सम्झी वियो आहियां। ॻाल्हि ॿुध, घटि तूं बि कान्हे, पहिरें नंबर जो बेस्तो आहे। राम बाबा राम, राम जी नज़र सफ़ा ज़लील न कर। ज़लील खे ज़लील करणु वॾे में वॾो सवाबु आहे। बाबा केड़ा चोर चोर केड़ा सदोरा किसी को ये थी मजद थेवा या गोगराड़ी अदा असुल निंड्र में उथारियो तई खैर दाए न अने छडने भाग के उथी पो यो बुधाए त कराची न वई छा बुध मुखे त कराची जो चई वहे रात केड़ी मल मोटियो है बस जे कम सा वयस पयो वो कम न थियो अरे बुध यो सच्ची तो चवी या मिड़ई 10,000 के दारो ॾियणो हुई ओ माय लवली ब्रदर 10,000 कोन खपाया अथम रुगो 1,000 ओनली 1,000 खपायो अथम 1000 रुपयो 9,000 पया आहिनि एड़ो केड़ो कम हो जेको थियो बि कोन ऐं तूं पैसा मोटाए खणी आयो आहीं छोरा किथे का मुसीबत मुंहिंजी किची में कोन हणंदे ओ माय लवली ब्रदर वॾो को डिजणो आई वहम न कर डिजण जी का बि ॻाल्हि न आहे बाबा पुत्र डिजंदी आहे इज़त जेका तोखे ठिप आहे ई कान तुंहिंजो कॾहिं इज़त सां वास्तो रहियो ई कोन्हे बग़ैर इज़त जे मतिलब त मां बेइज़तो आहियां बिल्कुलु डिजंदी आहे इज़त तोखे बेइज़त सां गॾु बेहया जो बि शर्फ़ हासिल आहे वाह वाह ओ अदा सुबुह सां न अनो न पाणी न चांहि असल सफ़ा बेइज़ती शुरू करे छॾे पुट तोखे अन ऐं पाणी खां वधीक इन शइ जी ज़रूरत आहे सुबुह सां थोरी छंड फूक थी वई न हाणे सॼो ॾींहुं सुकून सां गुज़रंदई बसि बिरादर तूं मुंहिंजो क़दुरु नथो करी मां हिन ॻोठ जो फ्यूचर आहियां फ्यूचर मुस्तक़बिल ॻाल्हि त ॿुध माना त असांजे ॻोठ जो मुस्तक़बिल बि ऊंदाह में गुज़रंदो छा एॾो लाचार ॻोठ वारनि खे कोन्हे पुट जो तो जहिड़े खे मुस्तक़बिल तौरु क़बूल कंदा ओ मां लवली बिरादर हाणे चांहि बि मिलंदी या रुगो थुक लानत पई मिलंदी घणो ठाहु को न थी चांहि ठही पई थी बोरची खाने में वञो थी पी वक़्त बाराणी खे चांहि ठाहे असल वात में विझां उथो 1 बजे बजनि जो वरी फरमाइश छोकरा इते बी पुत्रा बी ॻाल्हि कर पोड़ा छो सॾकियो अथई अबा तूं जानब जमादार जो पुटु आहीं न तोखे कोन ते एतिराज़ त कोन्हे पर वॾनि सां ॻाल्हाइण जो को बि ढंग ई कोन अथई अबा का फज़ीलत सिखो फज़ीलत बेगम सां मुंहिंजो छा तूं पंहिंजे कम जी ॻाल्हि कर असां जॾहिं न तुंहिंजी उमिरि में हूंदा हुआसीं त वॾनि खे पहिरें पई मिलंदा हुआसीं काका हाणे केरु तूं जलाई पोइ भली मुंहिंजे पहिरें ॼाड़ी न हणो छोरा ॻाल्हि त ॿुध न मुंहिंजी असां वॾनि जी एतिरी इज़त कंदा हुआसीं जो चाहियूं मानियूं बोतल जो त रवाजु कोन हो बाक़ी मानियूं 100 खां 125 खणी ओताक ते रखी छॾींदा हुआसीं ही मुंहिंजूं ॿाहूं ॾिस कुझु घटि ठोक 100 मानी पचाईंदी कहिड़ी माई हुई तूं त यार ॻाल्हि खे सम्झी कोन थो 100-125 मानी खणी रखी छॾींदा हुआसीं जेको महिमान ईंदो हो न त मानीअ खां सवाइ उन खे असुली न छॾींदा हुआसीं ख़ासि करे अछे ॾाड़ीअ वारनि जो त वॾो ख़्यालु कंदा हुआसीं
माना ता एॾा महिमान नवाज़ हुयो काका। अॼु तोखे घर में मानी मिले थी एॾी ड्राड़। राड़ वरी शाजी असां मशहूर हूंदासीं। छा में बुछड़ाइत में? मेहमान नवाज़ीअ में ॿुधी छो नथो? भला तुंहिंजो इम्तिहान वठां जेकॾहिं तव्हां वाकई महिमान नवाज़ आहियो त? भली वठे इम्तिहान, कहिड़ो वठंदे? भला 100 ॾे त मां चांहि पियां तुंहिंजे नाले सां। हिन महिल त 100 कोन्हे, बाक़ी जेका तोसां मां ॻाल्हि कई न उहा 50 साल पुराणी आहे। हिन महिल त केरु कंहिंखे हिकिड़ी मानी बि नथो खाराए पुट। हरू भरू मथो खाधई जान छॾ बुराई। वाह भाॼाई वाह, अॼु त ॻाढ़ी गजर थी खाई। हा हा, चवंदा आहिनि त ॻाढ़ी गजर अखियुनि जो नूर वधाईंदी आहे। पर भाॼाई तो त मुंहिंजे अखियुनि जो रहियल नूर बि चट करे छॾियो आहे। त पोइ तूं बि ॻाढ़ी गजर खा न। ओ भाॼाई मां सच थो चवां, मुंहिंजे अखियुनि जो रहियल नूर बि विञाए छॾियो थी। भले, अलाए त कहिड़ियूं इटकियूं मिटकियूं अथई। छा कयो आहे मूं? भाॼाई तो जो चयो मां ॻाढ़े पीर वटि वेंदसि ऐं तुंहिंजी शादी जे लाइ वरी तावीज़ वठी ईंदसि। पर भाॼाई तूं न चाहींदी त असांजे घर में को ॿियो अचे, बस तूं चाहींदी त रुगो मुंहिंजो ई राज हुजे। हाणे इहा बक न कर गोगड़ू मुआ। मां वई हुयसि साईं ॻाढ़े पीर ॾे। पोइ भाॼाई भला ॿुधाई हुई न? पुछंदे त ॿुधाईंदीमांइ न। चङो भाॼाई, हाणे ॿुधाए भला साईं ॻाढ़े पीर मुंहिंजे शादी जो तावीज़ लिखी ॾिनो? हा हा, अहिड़ो तावीज़ ॾिनो अथई। साईं चयो आहे त हेॾां तुंहिंजो ॾेर खीर सां तावीज़ गुट गुट कंदो ऐं होॾां अंजी कुंवार भॼंदी ईंदी। जीअं वज़ीर अखियूं बंदि करे खोलींदो साम्हूं हुनजी कुंवार बीठी हूंदी। सच भाॼाई, मां अञा त चट मंगणी पट बीहां। हाणे सम्झ त कमु ॾोर ते थियल अथई। हाणे फटाफट मुंहिंजो मुंहुं मिठो कराए। जे हाणे न कंदे त साईं वटि वञी कमु ड्राइण वारो तावीज़ कराईंदी साईं। हाज़ुर भाॼाई हाज़ुर, मां हाणे वञी करे ॻाढ़नि गजरनि जो हलवो वठी थो अचां। करे वॾा मुंहिंजी न्याणी गुम रात खां वठी। अड़े भागड़ी तव्हां सफ़ा बेकार आहियो। मूं जहिड़े शरीफ़ माण्हू जे मथां इल्ज़ाम था आणो। अड़े मां तव्हांजी न्याणी नाहे कई। निकिरो ॿाहिरि, छॾियांव कमदार खे करेव कुतनि वारी ताज़ी। लच्छू पुट सिज अची लहण वारो हुजे, किरसरी धी अञा घर में न आई हुजे, मां ॾाढो परेशान हुजां। रोज़ त कलाक अॻे हिन महिल खां अची वेंदी हुजे, अॼु अलाए छो कोन आई हुजे। किथे कंहिंजे घर में त न वई हुजे, मालिक साईं रहम कंदो हुजे। केॾी वीचारी न हुजे जो हिन महिल ताईं पराए घर में वेठी हुजे। मूंखे बि हाणे खुटको थींदो हुजे। इहे कॾहिं बि देरि कोन कई हुजे सोरी, पर अॼु अलाए छो देरि कई हुजे। चाचा मां त तोखे छॾींदो हुजां त ज़मानो ख़राब हुजे, छोरी खे ॿाहिरि न छॾींदो हुजे, पर तूं कोन मरंदो हुजी। मां छा करां? चई त मां ॿुधी मरां। एतिरो नकुतो में बि न हुजे जो तूं ॿुधी मरंदो हुजे। हिकु त मां अॻ में परेशान हुजां, पर तूं गुथू ख़बरूं कंदो हुजे, तोखे शर्म न ईंदो हुजे। कमु छा मगज़मारी छो कंदो हुजे? करो किरसरी खे मुंहुं गुम कयो हुजे। मूंखे त हाणे मगज़ में ख़राब ख़्याल ईंदा हुजनि। कचोरा तुंहिंजे मुंहुं खां बि वधीक ख़राब ख़्याल हुजनि छा भला? हिकु मां अॻे परेशान हुजां, मथां वरी तूं गुथू ख़बरूं कंदो हुजी। हिकु दिलि चवंदी हुजे त लाहे मोचड़ो तोखे शुरू थींदो हुजां, रुगो वेठो ग़लति ख़बरूं कंदो हुजी। हाणे भला ॿई कुते वारी यारी हणंदा हुजो, कहिड़ो फ़ाइदो हुजे? इहो तो में इख़लाक़ हुजे, तूं पंहिंजे चाचे खे कुते वारी ॻाड़ी चवंदो हुजे। तो अकेले खे त न चवंदो हुजां न, मां बि तोसां शामिल हुजां। तूं वरी को मूंखां वधीक सुरीलो हुजी छा? लच्छू हाणे कुते वारी ॻाड़ी हाणे बंदि कंदो हुज, हाणे जल्दी हलंदो हुजो त किरसरी खे ॻोल्हींदा हुजो। बिल्कुलु सही चवंदो हुजी चाचा, देरि न कंदो हुजो। हल जल्दी। बाबा
ओ बाबा रोज साहिब ये न 5 लख खन दी हा त हिन ॻोठ में पंहिंजो कपिड़े जो दुकान वाह जो लॻी वञे वाह पुट वाह ॻाल्हि त इहा ई कई थी 5 लख त न आहिनि बाक़ी 50,000 वारो खफन चए त वठी पाराई आई ख़ैर घुर छो जी मुंहिंजे मासूम पुट जे पुठियां पियो ई अलाह पनाह ॾींदो जॾहिं ख़बर बि अथसि त मुंहिंजो हिन ते 6 रुपयनि जो बि एतबार कोन्हे त 5 लख छो थो घुरे माण्हू कारोबार मां अलाए किथे वञी पहुता तूं रुगो पैसनि ते कारीहर वारो फण कढियूं वेठो पुट कुझु सब्र कयो अथई कुझु सब्र कर पाण ई 2-3 साल में गुज़ारे वेंदो पोइ सॼी मिल्कियत तूं अकेलो वारस हूंदे अलाए कीअं थो मां मरां पहिरियों तव्हां ॿिन्ही जी फौतगी थींदी तव्हांजो टीजो खाईंदुमि पोइ मां मरंदुसि सही थो चवे अम्मा ही कोन मरंदो अञा कुझु साल माज़ूरी जी ज़िंदगी गुज़ारींदो टिढ ते हलंदो किनो थी पोइ मरंदो ॻाल्हि तूं बि सही थो करीं दिलबर पुट मुंहिंजो जेको मलाइकनि सां वास्तो आहे हिनजो साह ई कोन था कढनि भली जेतिरो पिटणो अथव पिटियो जेको चवणो अथव चओ पर पहिरियों तव्हांखे मारे पोइ मां मरंदुसि इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहाए छॾियो मां किनो थिया या भलो थिया उहो मुंहिंजो मसइलो आहे ॾिस त सही केॾे फ़खुर सां थो ॻाल्हि करे ॼण मुंहिंखे मरणो ई कोन्हे अम्मा भली कुझु बि करे पर हिकिड़े ॾींहुं त मरणो पवंदुसि न थी सघे थो पहिरियां टंग भॼेसि पोइ बांह भॼेसि ऐं पोइ तड़फी दम निकिरेसि भली पिया ॾियारी हणो मां पुट न मां मरंदुसि न वरी तोखे पैसा ॾींदुसि मूंखे तो ते एतबार ई कोन्हे लूसी महिरबानी बाबा महिरबानी अगर रस बना असा ता जुल्म थी रहा होता है कहर थी रहा होता है असा तबाह थी रहा होता है रस बना अरे कमदार सुबह था रोई छो तो बोली छो मटाई थी खैर ता है और ऐसा बाबा मां कोन थो रोवा उपाड़े जा पागड़ी आन उहे रोयन था ॾिसां मां कहिड़ो अंधो आहियां अरे बात तो न हण मसलो ॿुधाए थियो छा आहे एकरे सरा बूटा खान ओ मुंहिंजी न्याणी गुम हुजे रात खां वठी एकरे बुजा खान असुल ॻाल्हि इहा हुजे अरे इन बागा बुजा खान न रेस रामबूड़ो खान चओ सफ़ा को जट आहीं ॿियो कमदार कहिड़ो फ़र्क़ु हुजे बुजो बि 5 आङुरियुनि सां ईंदो हुजे त रांबूटो बि 5 आङुरियुनि सां लॻंदो हुजे कहीं बुजो वरी भी सोलो हुजे इन्हे जे करे चवंदो हुजा ॻाल्हि त साॻी हुजे न अरे बात तू न हण मसलो ॿुधाए थियो छा आहे सोची पार कढिया अथव अञा त कमदार क़ाइमु जीअरो आहे एकरे ज वॾा मुंहिंजी न्याणी गुम रात खां वठी अरे भागड़ी तव्हां सफ़ा बेकार आहियो मूं जहिड़े शरीफ़ माण्हू जे मथां इल्ज़ाम था आणो अरे मां तव्हांजी न्याणी नाहे कई निकिरो ॿाहिरि छॾियांव कमदार खे करे कुतनि वारी ताज़ी करच बुजा खान माफ़ कजो बिल्ले वारा पैर खान अरे इन भागा रामबूटो खान वरी ये बिल्ली जा पैर किथां आया करच ॻाल्हि त वरी बि साॻी हुजे हरू भरू छो बटाईंदा हुजो चङो भला वेच राकेट खान बागड़ी हलिया वञो मां चवांव थो फज़ूल ॾियारी न हणो एकरे सरा बूटा करता हाँ सॼी ॻाल्हि सम्झंदा ई न हुजो हिकु पहिरियों तव्हां वेंदा त हुजो मां तव्हांखे हथ ॿधंदो हुजां पहिरियों तव्हां वेंदा त हुजो पर तव्हां इहा सोच कीअं कई त मां इहा किरियल हरकत कंदुसि अरे हेॾे ॿियो मूंखे कमु ई कान्हे अची तव्हांजी न्याणी अॻुवा कंदुसि करस नाले खे खणी छॾींदा हुजो मुंहिंजो मतिलबु कहिड़ो बि नालो हुजे के असांजे मसइले खे ॿुधंदा हुजो रेस के असांखे ॻोठ वारनि खां ॻोल्हा करे ॾींदा हुजो के तव्हां ॻोठ जा चङा हुजो तव्हांजे नाले असां न चवंदा हुजूं ओ इहा ॻाल्हि सवेल त कोन कयई जेका हाणे पियो करी हिकु तव्हां ॿुधंदा हुजो त चऊं खणी न ॻाल्हि अध में हुजे त तव्हां पाए वांगुरु फड़की उथंदा हुजो बाबा साईं जज़्बात थोरो कंट्रोल कयो मिड़े हवाई कंट्रोल ज़रूरी आहे
अरे बागड़ी हाणे त सभु कुझु साफ़ ॻाल्हाए में बागड़नि वारो लहजो ई कोन हुई मूंखे त बेवकूफ़ तो सम्झी अलाए छा रस माफ़ी ॾींदा हुजो रेस रिंगत खान मुंहिंजो मतिलबु नालो कहिड़ो हुजे रेस इहो अच्छा ना तुंहिंजो कमदार ॻाल्हाईंदो हुजे अरे मूंखे ख़बर आहे मां धोकान्या तव्हां ॿिन्ही बागड़ियुनि जे विच में कमदार काइजी पियो त कमु गॾिजी वियो न मूंखे त ख़बर ई न पई त बागड़ी थो ॻाल्हाए मूं वारो कमदार बस रेस कीअं बि करे असांखे पंहिंजी न्याणी बचाए ॾींदा हुजो अरे वरी बि मूंखे थो चए ईअं थो लॻे ॼण मुंहिंजे छोरी खीसे में पई आहे रेस वॾा हिन जो मतिलबु इहो हुजे त तव्हां कोशिशि ज़रूरु कंदा हुजो किथा न किथा ॻोल्हा करे ॾींदा हुजो रेस तव्हांजी पहुच सभु मथे मथे हुजे मथे यानी मुंहिंजूं ॻाल्हियूं अलाह सां मञा मां मरण वारो हाँ बाबा सम्झ सफ़ा घटि अथव हिन जो चवण जो मतिलबु हुयो त मथे अलाह वञनि ताईं हाणे साईं तूं मूंखे सम्झाईंदे त कंहिंसां छा ॻाल्हाइणो आहे ग़लती जी माफ़ी बाबा रस वॾा कमदार खे धूड़ विझंदो हुजे अच्छा वारे मसइले खे ॾिसंदो हुजे रेस वॾा मिण ग़रीबनि ते महिरबानी थींदी हुजे साईं महिरबानी थींदी हुजे अरे हाणे तव्हां हलो माइटनि मिटनि में ॻोल्हा कयो मां बि जांच कयां थो मन काथे ॾस पतो मिलेव पोइ अची मूंखे ॿुधायो ऐं हेॾे जेकॾहिं तव्हांजो कंहिंखे शक हुजे न उहा बि ॻाल्हि अची कजो फ़िलहाल तव्हां ॻोल्हा कयो शक वारी ॻाल्हि खे पोइ ॾिसबो वॾी महिरबानी रेस जा भूता खान अरे वरी छा बूटा खान हा ग़लती थी वई हुते रेस जा भूतो खान थोरो तो बि लख लानत हुजे हणई कजड़ा साईं हणई